हाँ, जमीयत उलमा इस्लाम एक दफो महंगाई मार्च करे इमरान खान के खिलाफ, एक दफो असा इस्लामाबाद महंगाई मार्च के अज भी खमियाजो उनजे दौर जे कयल मुआहिदन जो मुआहिदा उन कया हन खमियाजो तहां असां दा भुगत्यो। लेकिन हाणे अटो महंगो थियो 65 रुपए मां 160 रुपए 70 रुपए ताईं पहुतो। कसम थवा अल्लाह जो मसू कलवड़ वारो हज़ारन जो इज्तिमा वा को हिकड़ो मांखे बुधाए मां खां सवा के सिंध जे मरकजी या सूबाई लीडर अटे ते गलायो होजे। सबनी के वात के ताला है या मुझे वात के ताला है। तंगवाणी का शुरू कयो, बदीन का शुरू कयो, लियारी क्या माड़ी शर्की गरबी वस्ती का शुरू कयो। अज मसू कलवड़ घोटकी ताई गरीबन जो आवाज जमीयत उलमा बनी बीठी आ। अज सिंध चए पई अटो इन दे करे महंगो आ जो 400 अरब रुपया सिंध हुकूमत अटे ते करप्शन कई आ। लेकिन अटे ते चट्टी ते तहां आयो न, अटे ते चट्टी तहां आयो। इलेक्शन में मुकाबलो असा क्यों तहां के वडेरा था वणन, बल्दियात में मुकाबलो असा क्यों तहां के वडेरा था। मां वारा मौलवी भी हाणे वडेरन जा आदी थी पिया न, मां काडे वञा। हाणे घोटकी में फैसला मां पाण कंदुसि, मां वारा मौलवी न कंदा। तहां जो ऐं मुंहिंजो हाणे बराह रास्त राब्तो रहंदो। हाणे घोटकी में कंहिंसां ठहणो आहे कंहिंसां डहणो आहे फैसलो मां कंदुसि। घोटकी में कंहिंसां ठहणो आहे कंहिंसां डहणो आहे फैसलो साईं अब्दुल कयूम कंदो। मौलवी वतन वडेरन जे बंगलन जा तवाफ कंदा। तहां के मां जेका इख्तियार न था हुननि जो नाजायज़ फ़ाइदो वरतो, हाणे सभिनी को इख्तियार वापसि वठंदुसि। फैसला सब मां पाण कंदुसि। ठप्पा तीर ते जवाब मौलवी दे, ठप्पा वडेरे ते जवाब मौलवी दे। सिंध जो आवाम जवाब उन्हनि खां वठे जिनके उन्हनि मुंतखब कयो। 2018 जे इंतखाबात में भी घोटकी माइनन भोतारन के खिलाफ इलेक्शन साईं अब्दुल कयूम हालेज भी बड़ी ही लार करने में इलेक्शन शहीद खालिद महमूद सुमरे जे रद्द बड़ी ही। बल्दियात में इलेक्शन भी जमीयत उलमा बड़ी ही। इन इलेक्शन भी भोतारन के खिलाफ असा बढ़ा से फैसलो अवाम के करणो आ। बोलविन ते एतमाद थाकन या भोतारन खाना ने नवाबन ने सरदारन ते एतमाद थाकन फैसलो तहां के करणो। फैसलो वा हां इक्तदार जमात के हवाले करे, हा इक्तदार जमीयत उलमा के हवाले करे, हा इक्तदार मुझे मौलविन के दियो। पो जेकॾहिं अटो महंगो थे तो तहां जा हथ मुझ गिची। हा इक्तदार जमीयत उलमा जे सिंध हवाले करे, पो नौकरी खपे तो तहां जा हथ मुझ गिची। हा इक्तदार जमीयत उलमा जे हवाले कयो, पो के अस्पताल में मरीज तड़पी तड़पी मरे तहां जा हथ मुझ गिची। हा इक्तदार जमीयत उलमा जे हवाले कयो, पो स्कूल में गरीब जे पुट के तालीम न मिले तहां जा हथ मुझ गिची। हा इक्तदार जमीयत उलमा जे हवाले कयो, कराची का कश्मीर ताईं सिंध जो 1 इंच भी के धारे के खपी करे मिले तहां जा हथ मुझ गिची। हा इक्तदार जमात जे हवाले कयो, नौकरी गुणा विधि करे गरीब जे पुटन के दींदासे अहल के मेरिट। हाँ इक्तदार जमीयत उलमा जे हवाले कयो, जिए सैलाब में दर खड़काए मानुन ताई पहुंचायूं। इंशाअल्लाह इक्तदार खां पो भी दर खड़काए करे गरीबन जे दरन ताई उनन जा हक जमीयत उलमा इस्लाम पहुंचाई। इंशाअल्लाह जी साईं हेलीकॉप्टरन ते तू तो घुमे, मौलवी साहब हेलीकॉप्टर ते तो घुमे, वरी चतो मां जवाब छो दियां। अड़े अकुल जा अंधाऊ हेलीकॉप्टर ज़रदारी साहब जे पी जो आछा, वजीर आला जे पी जो आछा।